नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त लाखा रोड भरिसां गुज़रंदड़ नवाबाद शाख जे करोड़े रुपयनि जी लागत सां शाख जो कपर पका हुजण बावजूदि इंजीनियर गुलाम शबीर भुट्टो, SDO पटीदन गुलाम असगर आलमाणी लखें रुपया वठी शाख जा कपर भंजराए शाख ते गैर कानूनी लयूं ऐं वंजूं हणी हुकूमत खे करोड़े रुपयनि जो नुक़सान ॾियारे रहियो आहे। कंडियारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईदपुर जे ज़मींदार डॉक्टर मुनीर अहमद मंगरे चयो आहे त नवाबाद शाख ते संदसि ख़ानदान जे हज़ारें एकड़ ज़मीन हुकूमत करोड़े रुपयनि जी लागत सां शाख जा कपर पका कराया, पर इंजीनियर इरिगेशन गुलाम शबीर ऐं SDO पटीदन गुलाम असगर आलमाणी लखें रुपया रिश्वत एवज़ वठी शाख जा कपर भंजराए पाणी चोरी कराए रहियो आहे, जंहिं सबबि पुछड़ी ताईं पाणी न पहुची सघियो आहे, जंहिं सबबि असांजी ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।